फौजी क़यादत तरफ़ां दहशतगर्दनि संदन मददगारनि ऐं हिमथाईंदड़नि खे मुकमल ताक़त सां मुंहुं ॾियण जो अज़म। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो चवणु आहे त दहशतगर्दनि जे मददगारनि लाइ धरती ते का बि जाइ नाहे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जी सदारत हेठि कोर कमांडर कॉन्फ्रेंस मुल्क जी सिक्योरिटी ऐं मौजूदा सूरतहाल जो जाइज़ो। पधरनामे में चयो वियो आहे त पाक फ़ौज मुआशी मज़बूती ऐं वॾे सीड़पकारी खे नुक़सान पहुचाईंदड़ सरगर्मियुनि जे ख़ात्मे लाइ हुकूमत जी मुकमल मदद कंदी। IMF 200 यूनिटनि ताईं बिजली इस्तेमाल कंदड़नि खे रिलीफ ॾियण ते राज़ी थींदे गैस महांगी करण जो मुतालबो करे छॾियो। आलमी मालियाती फंड तरफ़ां 400 यूनिट ताईं बिजली वाहिपेदारनि खे रिलीफ ॾियण जी हुकूमती तजवीज़ रद्द। निगरान हुकूमत खां ख़र्च घटाइण ऐं इदारा खांगाइण जो अमल तेज़ करण जी बि घुर। PIA स्टील मिल्स, LNG पावर प्लांट्स ऐं डिस्कोस खे खांगाइण जो शर्त। $10 अरब जे स्टैंड बाय मुआहदे तहत 203 सरकारी कंपनियुनि खे हलंदड़ माली साल दौरान नाणे वारी वज़ार जे इंतज़ामी कंट्रोल में ॾियणो पवंदो। सागर कुमार, प्रिया कुमारी ऐं ॿियनि मुल्कनि जी बाज़ियाबी ऐं धरणे ते तशदुद ख़िलाफ़ सिंध सरापा एहतजाज। मुल्कनि जी बाज़ियाबी लाइ कराची जे इलाइक़े सचल ॻोठ में एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। वकीलनि, सियासी समाज जे अॻवाननि ऐं क़ौम परस्त धुरियुनि जी शिरकत। तंगवाणी में शटबंद हड़ताल मुज़ाहिरो, बस स्टैंड वटि धरणो। फैज़गंज में बि शटबंद हड़ताल बाद शहरनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। घोटकी नौशर फिरोज़ ऐं कोटड़ी में वकीलनि तरफ़ां अदालती कार्रवाई जो बाइकॉट। सिंधड़ी, खारी, दाती ऐं ॿियनि शहरनि में बि एहतजाजी मुज़ाहिरा। सिंध जे निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाक़िर चयो आहे त कंहिंखे बि क़ानून तोड़ण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। स्ट्रीट क्राइम ऐं अफ़वाही वारदातुनि ते ज़ाब्ते जी कोशिश कई पई वञे। कुझु मौक़नि खां सवाइ समूरनि गिरफ़मालनि खे बाज़ियाब करायो वियो आहे। बाक़ी बचियल माण्हुनि खे बि जल्द बाज़ियाब करायो वेंदो। शहरनि जी सलामती ऐं हिफ़ाज़त में कंहिं बि क़िस्म जी कोताही बर्दाश्त न कई वेंदी। कश्मीर जे हिंदू बिरादरी जे वफ़द जे IG सिंध रिफ़त मुख़्तार सां मुलाक़ात। मुल्कनि जी बाज़ियाबी ऐं अमन यकीनी बणाइण जो मुतालबो। मुलाक़ात दौरान IG सिंध जो SSP कश्मीर अमजद शेख सां फ़ोन ते राब्तो। मुख़बिर सागर कुमार जी बाज़ियाबी यकीनी बणाइण जी हिदायत। रिफ़त मुख़्तार जो चवणु आहे त ताज़ो ई कश्मीर जे 3 मुल्कनि खे बाज़ियाब करायो वियो आहे। अॻिते हर महीने कश्मीर समेत हर ज़िले जो दौरो करे अमन जो जाइज़ो वठंदो। कश्मीर ज़िले में बदअमनी ते ज़ाब्तो न अची सघियो। वधीक 2 ॼणा अगवा। शाहिद शेख ऐं नदीम मलिक जी ॻोल्हा बावजूद को बि पतो न पइजी सघियो। नदीम मलिक जे वारसनि सां धाड़ेलनि जो फ़ोन ते राब्तो। लखे रुपया भुंग तलब। पीरनि जी हवेली में ज़्यादती खां पोइ क़त्ल कयल निगरी फातिमा पड़ो जे केस में मुख्य जवाबदार पीर असद अली शाह ऐं इम्तियाज़ मीरासी वधीक 7 ॾींहंनि जी रिमांड ते पुलिस हवाले। रिमांड मुकमल थियण खां पोइ असद अली शाह ऐं इम्तियाज़ मीरासी खे ॿीहर ख़ासि अदालत में पेश करण जो हुकुम। सना गिरबाणी केस में बि सोहेल शाह ऐं रियाज़ मीरासी जो वधीक 5 ॾींहंनि जो रिमांड। SSP सक्कर इरफान समेत सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद मर जे वारसनि सां ताज़ियत। संदसि चवणु आहे त जान मोहम्मद मर जे क़ातिलनि खे हर सूरत में गिरफ़्तार कयो वेंदो। सहाफ़ी जो क़त्ल वॾो नुक़सानु आहे। संदसि खून सां इंसाफ़ कयो वेंदो। हज़रत इमाम हुसैन समेत करबला जे शहीदनि जो चालीहो अक़ीदत एहतराम सां मल्हायो वियो। इस्लामाबाद, लाहौर, कराची, पेशावर ऐं कोयटा समेत नंढनि वॾनि शहरनि में मातमी जुलूस। हर पासे या हुसैन जी सदाऊं। सिक्योरिटी इंतज़ाम निहायत सख़्त। वॾे अंक में एहलकार मुक़रर। सिंध जे निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाक़िर तरफ़ां CPO जो दौरो। सिक्योरिटी इंतज़ाम जो जाइज़ो। सिंध आबादकार बोर्ड जो सदर ऐं ज़रई माहिर अब्दुल मजीद निज़ामानी लाॾाणो करे वियो। अब्दुल मजीद निज़ामानी बीमारी सबबि कराची खांगी अस्पताल में दमधड़ीअ हवाले कयो। पाकिस्तान एशिया कप जे सुपर 4 मरहले में सुभाणे श्रीलंका ऐं बांग्लादेश में मुक़ाबिलो थींदो। 10 सेप्टेम्बर ते रिवायती हरीफ़ भारत ऐं पाकिस्तान में दंगल थींदो।